जी बिल्कुल, हम इस वक्त हाजी याकूब माले में मौजूद हैं। यहाँ सफाई न होने से फजल मोहम्मद लाठी के घर में पानी जो है नालियों का घुस रहे हैं, जिसकी वजह से वो सख्त परेशान है। उनका कहना था कि ये नालियों का गंदा पानी मेरे घर में दाखिल हो रहा है, जिससे मेरे दीवारें खुस्ताहाल हो चुके हैं। ये जो नाली जो पानी आहे असांजे घर में अंदर अचे थो। सिवरेज जो बिल्कुल कोई भी मसलो असां वटि न आहे। हिते तव्हां ॾिसो था असांजे घर में अंदर गंदो पानी अजायो आहे। ईद वारे ॾींहुं बि ख़ुदा जी कसम सां ॻाल्हि कंदा, जेका बि असां वटि महिमान आया आहिनि बिल्कुलु पाणी में अंदर जागे आया आहिनि। मुंहिंजो घर सफ़ा पाणी सां किन लॻो पियो आहे कि घर मुंहिंजो जो डैमेज थी चुको आहे, किरे थो। हाणे बि इहो पाणी जो अंदर अचे, अञा जो घर मुंहिंजो किरी पए, पोइ मां ग़रीब आदमी मां काॾे वञा। मां ख़ुदा रा मां अपील कयां थो आला ऑफिसरनि खे ऐं सरफराज बुगटी खे ऐं कोर कमांडर खे ऐं रिज़वान साहब खे मां अपील कयां थो, ख़ुदा रा अल्लाह जे नाले मुंहिंजो जेको आहे ग़रीब जी मदद कई वञे ऐं घर मुंहिंजो जेको आहे किरण को बचायो वञे। इहो उस्ताद मोहम्मद शहर में याकूब मोहल्ले में हिते नाली जी सूरत हाल अहिड़ी आहे, नालियूं फुल लॻी पियूं आहिनि। हिते फज़ल लाठी माइट आहे असांजो, असल में हुनजो घर आहे। घर में नाली जो पाणी वञे थो, भितूं किरी पियूं, नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा आहिनि, काॾे ॿाहिरि निकिरनि था या अंदरि वञनि था। ख़ुदा न ख़ासि हुन ते भित वग़ैरह किरी पई, पर इनके उनजो हक़ आहे साफ़ वग़ैरह करायो वञे इनके। जी बिल्कुल, आपने सुना कि फजल मोहम्मद लाठी का कहना है कि मेरे छोटे छोटे बच्चे हैं, नालियों का पानी मेरे घर में दाखिल हो रहे हैं, जिसकी वजह से मेरे चार दीवारी का हाल है, जिससे हमें सख्त परेशानी है। हम हुकूमत वक्त से और म्युनिसिपल कॉरपोरेशन के अमला से अपील करते हैं कि फौरी तौर पर नालियों का पानी जो है साफ करके हमें मजीद नुकसान से बचाया जाए। कैमरा टीम के साथ अली हसन बलोच, वश न्यूज, उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान।